फिशरीज़ खाते पारां माहिगिरनि जे रोज़गार में इज़ाफ़े लाइ किंजर ढंढ में मच्छी जो ॿेजो छॾण वारो सिलसिलो जारी आहे, जिते किंजर ढंढ जे रवासी माण्हुनि पारां फिशरीज़ खाते खां मक़ामी माण्हुनि जा बुनियादी मसइला हल करण जो मुतालबो पिणु कयो वियो। इन सिलसिले में फिशरीज़ खाते सिंध पारां वर्ल्ड बैंक जे ताउन सां वर्ल्ड बैंक जे वफ़द जी मौजूदगी में किंजर ढंढ में 5 लख मोराखी, कुरड़ी ऐं गुलफाम जो ॿिज छॾियो वियो। इन मौक़े ते फिशरीज़ खाते जे डायरेक्टर जनरल मीर अलीदाद टालपोर्शन मला फोरम जे मरकज़ी अॻवान ॾाढा आदम गंदरे, इरशाद उमर गंदरे, किंजर कंजर्वेटिव नेटवर्क जे अॻवान अनीस हेलायो ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मक़ामी मोहाणाई ढंढ जा असुल मालिक आहिनि। सिंध हुकूमत सां रोज़गार समेत फलाह ऐं बबूद लाइ मनसूबा जोड़िया आहिनि। ॿिज छॾण सां जेकी से किंजर जा मसइला हल कोन थींदा। किंजर जे मल्हान खे जेकॾहिं रिलीफ ॾियणो आहे, मल्हान जी जेकॾहिं सार संभाल लहणी आहे, उन्हनि खे रोज़गार ॾियणो आहे, उन्हनि जे बच्चनि खे सुठी तालीम ॾियणी आहे, त पोइ हुते जेको सो हिकिड़ो इदारो जेको सो क़ाइमु कयो वञे। उहो जीअं कराची में फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी आहे, अहिड़ी तर्ज़ ते हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो वञे जेको हितां जो रेवेन्यू कलेक्ट करे ऐं हिते जेको स्कूल ऐं इस्पताल ऐं हितां जेकी वाह निकिरनि था उन्हनि खे जालियूं लॻाई वञनि ऐं हिन ते जेका ओवर फिशिंग आहे या नंढी मच्छी थी मरे उन ते कंट्रोल कयो वञे ऐं हीउ ॿिज जेको छॾियो पियो वञे इहो तमामु सुठो अमल आहे। इन जी असां साराह था करियूं। किंजर में जेको हींअर WP में जेको ॿिज छॾण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, तक़रीबन पुठियां 3-4 साल सां का मच्छी कोन हुई। किंजर में बिल्कुलु माण्हू माइग्रेट करे के 0 पॉइंट ते के बलूचिस्तान वेंदा हुआ, पर अॼु अलहमदुल्ला अॼु जॾहिं WP जो प्रोग्राम आयो आहे, ॿिज छॾण जो सिलसिलो शुरू थियो आहे, फिशरी वारनि कयो आहे, त अॼु इनशाला मच्छी में नज़र अचे पई ऐं हर माण्हू ख़ुशि बि आहे। ऐं असां इहो मुतालबो कंदासीं CM सिंध खां त इन प्रोग्राम खे वधायो वञे, पर इन सां गॾु रुगो ॿिज न, पर असांजो इहो मुतालबो रखंदासीं ॿिज सां गॾु असांखे इनलेट ऐं आउटलेट ते लोही जालियूं लॻाए ॾिनियूं वञनि, जंहिंमें असांजो इनलेट ते जेका वॾी मच्छी असांजी ज़ाया थी थिए उहा कैनालनि में न थिए। हिन साल तक़रीबन 60 खां 80 लख जेको आहे सो ॿिज हिन ढंढ में लाहींदासीं, जीअं त हिन ढंढ खे जेको आहे सो पंहिंजे असली ओज वारी सूरत असीं वापसि आणे सघूं। ऐं मल्हार बिरादरी जिन वटि रोज़गार जो ज़रियो सिर्फ़ु मच्छी मारणु आहे, उन्हनि को बनी ॿारो या नौकरियूं न आहिनि। ऐं गुज़िरियल 3 सालनि खां जेको ॿिज पइजी रहियो आहे उनजो असरु इहो थियो आहे त हाणे मल्हार बिरादरी ते तमामु ख़ुशि आहे, पंहिंजो रोज़गार पाण करे रहिया आहिनि ऐं सुठे मिक़दार में मच्छी मारे था अचनि ऐं मार्केट में उहा ॾियनि था। उन सां उन्हनि जा जेको आहे सो ज़िंदगीअ जो जेको सफ़र आहे तमामु सुठे नमूने सां गुज़री रहियो आहे ऐं पंहिंजे पेरनि ते पाण बीह रहिया आहिनि। हाणे पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि पिया। हिते जी माहीगीरनि जी जेका कसरत आहे, तक़रीबन 50,000 खां वधीक पॉपुलेशन आहे माहीगीरनि जी। ऐं किंजर ढंढ कुझु अरसो अॻु में बिल्कुलु तबाही जे किनारे ते पहुची चुकी हुई ऐं माण्हू हुतां खां माइग्रेट करे के इब्राहिम मेदरी हलिया विया, के डाम ते हलिया विया, के 0 पॉइंट ते हलिया विया। मक़सदु हिन ढंढ मां तक़रीबन हज़ारनि जी तइदाद में असांजा ख़ुदि जेके असांजे सोनेरी ॻोठ जा माण्हू उहे अञा ताईं कराची में कुझु वेठल आहिनि, कुझु वापसि अचनि पिया। त उनजो मक़सदु इहो त मक़सदु ढंढ मां मच्छी बिल्कुलु ख़तमु थी चुकी हुई। ऐं हींअर जेको वर्ल्ड बैंक जो प्रोग्राम हले पियो, जेको WAP जो प्रोग्राम आहे, वर्ल्ड बैंक फिशरी सेक्टर जे तरफ़ां किंजर ढंढ में 50,000 जेको ॿिज छॾियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह साल 2 खां पोइ वरी मच्छी किंजर ढंढ पंहिंजी रिज़ल्ट ॾिनी आहे, पंहिंजे उरूज ते वापसि अची रही आहे। हिन मौक़े ते स्पेशलिस्ट टास्क फोर्स सेक्रेटरीट कराची ऑफिस जो असगर सुमरो, मता भट्टी, मरियम हयात, नवीद मेमण, यूरोपी यूनियन जो मुदस्सिर अहमद, फिशरीज़ खाते सखर डिवीज़न जो डायरेक्टर ज़ुल्फ़िकार लाड़िक ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।